ये गंगा वैसी नहीं महाराज, ज्ञान गंगा। हाँ जयराम जी बोलना पड़ेगा। तो महाराज 9 दिन तक हमको नाना नहीं तो उम्र जा रही महाराज। हल्लीड़े उमर वही हल्लीड़े, हल्लीड़े उमर वही हल्लीड़े, करे वठ को विचार पंहिंजे प्रभु के संभार, इहा ॻाल्हि सबन खां भलीड़े। हलीड़े उमर वही हलीड़े, करे वठ को विचार पंहिंजे साईं के संभार, इहा ॻाल्हि सबन खां भलीड़े। हलीड़े उमर वही हलीड़े, हली हली छदी न तो तू माण्हू हो हाणे, हाणे पिंजरो थियो अपुराणो, अञा छदी न तो तू माण्हू हो हाणे। कूड़ियो हाणे न लबाड़ो तुंहिंजो वई इहे जमार, कूड़ियो हाणे न लबाड़ो तुंहिंजो वई इहे जमार, कर शांति अञा न मिली रे। हली रे हली रे हली, करे वठ को विचार पंहिंजे प्रभु के संभार, इहा ॻाल्हि सबन खां भली रे। हली रे उमर रे हली रे हली हली, करण खपे। तद विधि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उत्तिष्ठत् जाग्रत प्राप्य वरानि बोधत। उपनिषद। इहा हीरन जहिड़ी हयात, करे गफलत में तो विञाई हो, वञी संतन जे द्वार पंहिंजो जीवन सवार, वञी संतन जे द्वार इहा नाम जपण जी घड़ी रे। हली रे उमर रे हली रे हली, करे वठ को विचार पंहिंजे साईं के संभार, इहा ॻाल्हि सबन खां भली रे। ये भजन सभिनी खे ॿुधायो, जेको सुबुह जो करजे सभिनी खे ॿुधायो।